अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरायो HRJDO न्यूज़ आया वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन बंड जी खानवान लॻे यूसी देहात में दिल जो अटैक थियण सबब देहात में एक ॾींहं में 3 माण्हू अजल जो शिकार। अहिड़नि हादसाती मौतनि सबब इलाइक़े में खौफ़ हिरास ऐं ॾुख जी लहर पकड़ियल। तफ़सील मूजिबि देहात जे मौज़ शख़्सियत हाजी नज़ीर अहमद सुमरो ऐं ज़मींदार काज़ी मक़बूल अहमद सुमरो जो भाउ आलमदीन घराणी जो चशम चिराग, इंटरमीडिएट बोर्ड कराची जो ऑफिसर काज़ी मंज़ूर अहमद सुमरो अटैक पवण सबब फोत। होॾां हिकु ॾींहुं डॉक्टर अब्दुल जब्बार राजपूत, पुलिस कांस्टेबल ज़ुल्फ़कार राजपूत जो वालिद ऐं राजपूत बिरादरी जो मौज़ शख़्सियत अब्दुल हमीद राजपूत दिल जो अटैक पवण सबब फोत। ऐं जॾहिं त फज़ल मोहम्मद सुमरो जो भाउ पोरियत मोहम्मद रफ़ीक सुमरो दिल बीहण सबब लाॾाणो करे विया, जिन जी जनाज़े नमाज़ में सिराई इरशाद अहमद हरिया, मोहम्मद अली खोखर, वहीद अहमद नूह पोटरो, ज़ुल्फ़कार अली जलबाणी, परवेज़ हुसैन बंड ऐं ॿियनि सियासी समाजी मज़हबी शख़्सियतुनि इलाइक़े जे अवामी माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। मरहूमनि खे अबाणी क़ब्रिस्तान पीर मुबारक लॻ देहात में समी आलिन अखियुनि सां मिटीअ मां हवाले कयो वियो। होॾां सोगवारनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।